बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ जे वॾनि टुकरनि खे असां गहरा कट लॻाए, चङी तरह गहरा कट लॻाए, पोइ उन्हनि जे मथां असां कुटियल थूम, कुटियल अदरक, लूणु, गरम मसालो, थोरा ॻाढ़ा मिर्च ऐं ज़र्दे जो रंग मिक्स करे इहे सभु मसाला इन्हनि कटनि में चङी तरह पीसनि में विझंदासूं। उन सां गॾु सुर्के जा 2-टे फुरा बि चङी तरह उन में मिक्स कंदासूं। पोइ इहो मसालो चङी तरह मुर्गीअ जे टुकरनि खे लॻाए असां ढकु ॾेई ॻरण लाइ छॾींदासूं। जॾहिं मुर्गीअ जे टुकरनि जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं ॻरी वञनि त हिक तए ते थोरो तेल विझी इहे उॿरियल टुकर मुर्गीअ जा असां सेकींदासूं। जेसिताईं इहे सेकजनि तेसिताईं असां गरम मसालो, ॻाढ़ा मिर्च, पीठल धाणा ऐं चाट मसालो, थोरो लूणु मिक्स करे हिकु मसालो तयारु कंदासूं। जॾहिं मुर्गीअ जा टुकर ॿिन्ही पासे सेकिजी वञनि त लाहे उन्हनि जे मथां जेको असां मसालो ठाहे रखियो आहे उहो ॿुरकींदासूं। अहिड़ी तरह असां सभु मुर्गीअ जा टुकर तरे तए ते मथां इहो मसालो लाहे रखंदासूं। पोइ इहे मसाले लॻल मुर्गीअ जा टुकर वराए खां तए ते रखे उन जे मथां असां जेका ग्रेवी बचियल हुई मुर्गीअ जी उहा विझी ऐं ततल टांडो रखे तेल विझी टांडे जो असां धूंओं ॾींदासूं ढके। पोइ तयारु आहिनि असांजा मज़ेदार तए ते पकल मुर्गीअ जा टुकर।